कंडियारो टाउन अंजाना जी नाअली मुराद शाह सेंटर रोड ते गंदो पानी बीहण रोज जो मामूल बणिजी वियो। दुकाननि आॾो गंदो पानी बीहण सिर्फ़ दुकानदार ख़ालिद हुसैन अब्दुल सत्तार राशिद ऐं ॿियनि एहतियातगंज रोडनि ते दुकान आॾो मुसलसिल 1.5 महीने खां गंदो पानी बीठल आहे, जंहिं लाइ टीओ ऑफिस जा चकर काटे थकिजी पिया आहियो त टीओ अमलो मुसलसिल ॿाखियाई जो मुज़ाहिरो करे रहियो आहे। अहिड़ी सूरत में गंदो पानी बीहण रोज़ जो मामूल बनियल आहे। को बि ग्राहक दुकान ते अचण लाइ तयारु न आहे, जंहिं सबबि असांजो मुआशी नुक़सान थी रहियो आहे। मसवाड़ ॾियण लाइ बि परेशान आहियूं ऐं घर जो चुल्हो ॿारे नथा सघूं। हिननि वज़ीर बल्दियात, सेक्रेटरी बल्दियात, चीफ जस्टिस सिंध हाई कोर्ट ऐं DC नौशरो फिरोज समेत ॿियनि मसवाड़ खां अपील की त नाअहल टीओ मामले खे हटाए शहर में सफ़ाई जो निज़ाम बहितर बणायो वञे। ॿी सूरत में टीओ ऑफिस ॾाढो सख़्तु एहतिजाज कयो वेंदो। रिपोर्ट अता हुसैन मला कंडियारो।